माल वारे जा चोर दुश्मन, धाड़ेल दुश्मन, लल्ले जा दुश्मन, अञो पुलिस वारा दुश्मन, डॉक्टर दुश्मन, अञो सब दुश्मन। ओ पुट जेके घर में वेठा से भी चुंदा त अब्बा मरे त जान छुटे टपड़ विराई, उहे भी दुश्मन, सब दुश्मन पैसे वारे जा। पुलिस वारा भी रोड ते बीठा हूंदा। हींअर त गवर्नमेंट कानून कढी छॾियो आहे त जेको गाॾी में चढ़ी विये सो पाण खे जेल में रसो ॿधे, मतां भॼी न वञे। गाॾी जा कागर बि हुजनि, फलाणो बि हुजे, फलाणो बि हुजे। अञो गाॾी मुंहिंजी आहे, रोक, इंडिकेटर टुटल आहे, इंडिकेटर टुटल आहे त मुंहिंजी गाॾी आहे पिणे जी आहे, टुटल आहे त मुंहिंजी गाॾी आहे न, न वरी छा मुंहिंजी गाॾी आहे तुंहिंजी पे जी आहे, भले टुटो पियो हुजे जहिड़ो न, तोते ॾंड आहे, इंडिकेटर टुटल आहे, ॾे बसर मरी वियो, गाॾी बि संदसि हे वात पाड़ियो रोडनि ते बीठा, ॿियो धंधो ई कोन अथनि, रुगो पिनण जा वारा, फुर फुरा मार मारा। डॉक्टर भी दुश्मन, खुदा करे डॉक्टरनि जी वर को न चढ़े। डॉक्टर अस्पताल खोली आहे, उनमें सही मुंहिंजा अल्ट्रासाउंड बि आहे, एक्सरे मशीन बि आहे। वो अल्ट्रासाउंड भी डॉक्टर जी पंहिंजी आहे, एक्सरे मशीन भी डॉक्टर जी पंहिंजी आहे, लेबॉरेटरी भी खोलाई आहे, उहे लेबॉरेटरी भी डॉक्टर जी पंहिंजी आहे। तो वरी इन ही अस्पताल के गेट ते मेडिकल स्टोर आहे, उहो भी डॉक्टर जो पंहिंजो आहे। हाणे को तू रुगो ठल्लो नमूनो करे चेल ते हथ रखी खंघी वंदियो, तबियत सही कोन, वञी डॉक्टर के ॾेखार जई, डॉक्टर सच ॾेई लिखंदो तो खंघ तो खांगारो टेस्ट थींदो, सिंग टेस्ट थींदी, बड़ो पेशाब टेस्ट थींदो, नंढो पेशाब टेस्ट थींदो, रत टेस्ट, 18 टेस्ट तो बर वक्त लिखंदो, छो तो लेबॉरेटरी उनकी पंहिंजी आहे, ये पैसा डॉक्टर के खीसे में वेंदा। एक्सरे भी थींदो, अल्ट्रासाउंड भी थींदो, ये पैसा भी डॉक्टर के खीसे में वेंदा। वरी निभागो दवा अड़ी लिखंदो जेका मिलंदी इन ही स्टोर तां, जेका डॉक्टर जे अस्पताल जे गेट ते, बाक़ी सॼे पाकिस्तान में किथां कोन मिलंदी। पियो पन्नू खणियो रुल जी दवा उहा लिखंदो जेका संत स्टोर ते, माना मरीज़ जेको पतो न उनजी खल लाए हेड़ो करे उनखे रवानो कंदो। डॉक्टर भी दुश्मन, पुलिस वारा भी दुश्मन, चोर दुश्मन, लले जा दुश्मन, धाड़ेल दुश्मन, सब पैसा पुट दुश्मन। तो वरी अलाह जी मेहरबानी आहे, मुल्लन में अलाह जी जिन्सूं ठाहियूं आहिनि, एरी 72, एरी 73, एरी 74, बख्तावर फलाणा ॿिज निकिता आहिनि। हंजो मुल्लन में हिकिड़ी जिन्स निकिती आहे, या वरी मरण खां पोइ मोल खे कुल्हे ते खणी जन्नत में छॾण ईंदा आहिनि। हंजो इहे वरी चवंदा बाबा हाणे ख़तमा करियो, टीजो पोइ ॾहो पोइ एकियो पोइ ॿारहो पोइ फलाणो, हाणे मरियो माण्हू बि हुननि जो मोह, हाणे इहो मोल माण्हू जन्नत में छॾे पुॼंदो जॾहिं मुल्हनि जो पेट भरिजे, उन में हलवो बि हुजे, कसट बि हुजे, यखनी बि हुजे, पुलाव बि हुजे, बिरयानी भी हुजे, ओ पराठा भी हुजनि, सेवयूं खीर में रधियल हुजनि, खुश्क फ्रूट हुजे, ताज़ो फ्रूट हुजे, चांहि जा थर्मास हुजनि, शरबत जा वॾा डम हुजनि, तॾहिं इहो मैयत जन्नत में पुॼंदो। मरी वियो मिस्किन जिनजो माण्हू मोह, हिकिड़ो त माण्हू मोह घर ख़ाली थियो, पोयां जेके टपड़ बचा उन्हनि जी भींग वरी हे कंदा। माल वारे जा दुश्मन घणा, इल्म वारे जा यार घणा। वरी ॿियो माण्हू आयो, इल्म भलो या माल भलो? अली साईं फरमाए इल्म भलो। कि छाजे करे? कि माल ख़र्च कंदे खुटंदो वेंदो, इल्म ख़र्च कंदे त वधंदो वेंदो। रोज़ माली वाइज पिया कनि, इल्म खुटी वियो छा? इल्म वधे पियो। माल ख़र्च कंदे त खुटंदो वेंदो। 500 रुपया खिसे में हुआ, 100 रुपया ॾेई चांहि पीतई, बाक़ी 400 रुपया। 100 रुपया टमाटा वरतई, भाजी का सब्जी साईं बोड़ कंदो, बाक़ी 300 रुपया। 100 रुपया ॾेई मैनपुड़ी नसवार वरतई, बाक़ी 200 रुपया। 50 रुपया ॾेई माइला चीगम वरतई, सांजी जुमेरात, बाक़ी 150 रुपया। पैसा तो खुटंदा बा। इल्म ख़र्च कर वधंदो, माल ख़र्च कर त खुटंदो। वरी ॿियो माण्हू आयो, इल्म भलो या माल भलो? अली साईं फरमाए इल्म भलो। चई छाजे करे? कि वो हिन जे करे त माल तोखे संभालणो पवंदो, तूं धराड़ थी, नौकर थी, माल के संभालींदे, न तो ज़ाया थी वेंदो, इल्म तोखे संभालींदो। वरी ॿियो आयो कि जी इल्म भलो या माल भलो? कि इल्म भलो आहे। कि छाजे करे?
चई वडेरा मरंदा आहिनि माल छॾे वेंदा आहिनि, नबी वेंदा आहिनि त इल्मु छॾे वेंदा आहिनि। जेको माल मेड़े सो वडेरनि जो वारस, जेको इल्मु मेड़े सो नबियनि जो वारस। वरी ॿियो आयो चई इल्मु भलो या माल भलो? चई इल्मु भलो आहे। चई छाजा करे? चई माल कारून जी सिफ़त आहे, इल्मु अल्लाह जी सिफ़त आहे। जंहिं माल में हथ विधा तंहिं छिक कई कारून ॾांहुं, जंहिं इल्म में हथ विधा उन छिक कई आहे रब जे ज़ात ॾांहुं। त मुंहिंजा दोस्तो इज़त इल्म में अथव, सुधरंदो इल्म सां। इज़त जो मयार इल्म आहे। इज़त अलाह साईं पैसे में कोन रखी आहे, छो त पैसो आर्ज़ी शइ आहे, अचण वञण वारी शइ आहे। जेकॾहिं इज़त पैसे में आहे त पोइ पाकिस्तान में इज़त वारा ॿ ॼणा आहिनि, हिकिड़ो ज़रदारी ॿियो नवाज़ शरीफ़। भई पाण हरू रुपया खोटी थियो, गाड़ियूं बि जेतिरियूं हिननि खे मिलनि एतिरियूं असांखे कोन थियूं मिलनि। इज़त पैसे में कोन्हे, इज़त पैसो आर्ज़ी शइ आहे। कॾहिं आहे करे कोन्हे, खीसे में 20,000 रुपया आहिनि, आहे छोरा अधु किलो जलेबियूं 2 बोतलूं पेप्सी गोल्ड जो पैकेट जल्दी वठी ऑर्डर वेठो करे, पैसा जाम पिया आहिनि। कॾहिं वरी पोज़ीशन इहा आहे, ए ईसा एॾो सिगरेट मां आयो रॿ फूकूं त मूंखे भराए, पराए सिगरेट मां फूकूं पियो भरे। कॾहिं वरी इहा पोज़ीशन आहे। पैसो आर्ज़ी शइ आहे मुंहिंजा दोस्त, हिन ते का मयार न आहे। हा, इज़त पैसे में कान्हे, इज़त कुर्सी में भी कान्हे का। इन कुर्सी जेका आहे न, इन कुर्सी ते जेके आया उन्हनि जो अंजाम ख़तरनाक थियो आहे। हा हा, सदर ऐं वज़ीर आज़म ताईं लियाकत अली खान गोली हाउस, अॼु ॾींदी ख़बर कोन्हे लियाकत अली खान खे कंहिं मारियो। सिकंदर मिर्ज़ा डोड़ाए कढऊंसि, बर्तानिया में होटल वञी खोलई। अयूब खान कुतो कुतो करे लाथऊंसि। यहया खान जुलाबन जे मर्ज़ में तीके इस्लामाबाद भरई। जुल्फ़कार अली भुट्टो फांसी ॾेई मारे छॾऊं। यहया ज़ियाउल हक़ 5 ॼणनि सुधो ज़मीन में फुसजी रहियो। ज़िया जो लाश बि माइटनि खे कोन मिलियो। इस्लामाबाद मां कुता आया, उन्हनि सूंघे हॾा धार कया, पोइ ज़िया जा हॾा बोरी में विझी उन ते नालो रखऊं शहीद ज़ियाउल हक़। ये कुत्तनि हॾा गॾु कया। ज़ियाउल हक़ जो लाश कोन हथ पियो। बेनज़ीर खे ॾींहं ॾिठे जो मारे छॾऊं। अॼु ॾींहं ताईं ख़बर कोन्हे त बेनज़ीर खे मारियो कंहिं। न धणियनि पोइवारी कई, न केस ॾियो, न सुनवाई थी, कुझु बि कोन थियो। बेनज़ीर खे गोली हणी मारे छॾऊं। उन खां पोइ वरी नवाज़ शरीफ़ आयो। नवाज़ शरीफ़ हाणे वेठो बि बर्तानिया में आहे। रोज़ जेको आहे गंज के शैम्पू मखियो वेठो आहे उते। चए थो आउं वञा थो पाकिस्तान, हेॾा मथां जे पादर खाईंदा आहिनि। हू भॼी जान बचाए वियो हलियो। परवेज़ आयो, मैं वर्दी नहीं उतारूंगा, मैं वर्दी नहीं उतारूंगा। पछाड़ी अलासी ज़लील करे दुबई में बिस्तरे ते 2 साल उनजी सकरात पे हली, बुछड़ो थी मोह। उन खां पोइ वरी इमरान खान आयो आहे, जेल में वेठो आहे, हथ फाड़ियो, वो जी ज़मानत करायो। ज़मानत वे 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 ते वे वे घणो गंद कयो थी वे। हाणे वरी ही मामा आयो आहे। इन्हनि जो अंजाम ख़तरनाक हूंदो आहे। ही मामा आयो आहे, हिन त वरी आइन में कान तरमीम करे छॾी आहे त जेसी जीअरो तेसी सदर। ऐं हिन ते केरु केस बि कोन कंदो। सफ़ा पाकनि पाक जिब्रेल जो बनानू। ॾिसूं था हिन जो अंजाम कहिड़ो थो थिए। इज़त कुर्सी में कोन्हे, छो त जेके आया इन्हनि जो अंजाम ख़तरनाक थियो।